नाज़िक ख़बर शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी जे MNA सईद नवीद कमर जी तबियत ओचितो ख़राब थी वई आहे। अव्हांखे ॿुधायूं त लाहौर में मौजूद सईद नवीद कमर जी तबियत ओचितो ख़राब थी वई आहे। PP MNA सईद नवीद कमर खे तबियत ख़राब थियण सबबि लाहौर जी हमीद लतीफ़ अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे, जिते संदसि इलाज कयो पियो वञे। पीपल्स पार्टी जे MNA सईद नवीद कमर जी तबियत ओचितो ख़राब थी वई आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। लाहौर में मौजूद सईद नवीद कमर जी तबियत ओचितो ख़राब थी पई आहे। PP MNA सईद नवीद कमर खे तबियत ख़राब थियण सबबि लाहौर जी हमीद लतीफ़ अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे, जिते संदसि इलाज कयो पियो वञे। लाहौर में मौजूद सईद नवीद कमर जी तबियत ओचितो ख़राब थी वई आहे। PP MNA सईद नवीद कमर खे तबियत ख़राब थियण सबबि लाहौर जी हमीद लतीफ़ अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे, जिते संदसि इलाज कयो पियो वञे। आगाह कई पिया अव्हांखे। पीपल्स पार्टी जे MNA सईद नवीद कमर जी तबियत ओचितो ख़राब थी वई आहे। लाहौर में मौजूद सईद नवीद कमर जी तबियत ओचितो ख़राब थी पई आहे। PP MNA सईद नवीद कमर खे तबियत ख़राब थियण सबबि लाहौर जी हमीद लतीफ़ अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे, जिते संदसि इलाज कयो पियो वञे। पीपल्स पार्टी जे MNA सईद नवीद कमर जी तबियत ओचितो ख़राब थी पई आहे। अव्हांखे आगाह कई पिया। लाहौर में मौजूद सईद नवीद कमर जी तबियत ओचितो ख़राब थी पई आहे। PP MNA सईद नवीद कमर खे तबियत ख़राब थियण सबबि लाहौर जी हमीद लतीफ़ अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे, जिते संदसि इलाज कयो पियो वञे।